हुआ असलम ईद कुर्बानी के सवाइ अणपूरी थींदी है न? त कुर्बानी करियूं त था। ओहो, मुझे मतलब समझो। पाण हर साल एक बकर कुर्बानी कंदा आहियूं। त पोइ छो न पाण हिन साल 2 बकर कुर्बान कयूं? उहो छो? ओहो, वो इने करे त अदा वारा ईंदा ऐं संदसि फैमिली ईंदी। एक बकर जी कुर्बानी सां त पूरा थी कोन थींदी आहे न। खैर ॾिसूं था, असल में महंगाई एॾी त वधी वई आहे जो हिक बकर जी क़ीमत नए मोटरसाइकिल जी क़ीमत बराबर थी वई आहे। हाँ, सच तो चई। छो न पाण एक मोटरसाइकिल वठी वठूं? पंहिंजे नौकरनि जे लाइ सहूलियत थी वेंदी ऐं कार ते बि लोड घटिजी वेंदो। इहो त मूं बि सोचियो आहे, पर खैर कुझु त कबो। मूमल जी बेगम साहिबा। नासिर बाबा किथे आहे? बेगम साहिबा क्रिकेट जो सामान उर्स खां खणाई मैदान ते वियो आहे। ओके। अच्छा, जीअं ई ट्यूशन लाइ टीचर अचे न त याद सां हुनखे सॾाए वठिजो। ठीकु आहे?